नसीराबाद शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न मिली रहियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, नसीराबाद शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न मिली रहियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया, नसीराबाद शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न मिली रहियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन, नसीराबाद शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न मिली रहियो आहे। नसीराबाद शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न मिली रहियो आहे। नसीराबाद शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न मिली रहियो आहे। नसीराबाद शहर में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न मिली रहियो आहे।